पैगाम सिंध न्यूज़ में भलीकार ख़बर शामिल करांदे पख मां ज़ुल्फ़िकार अली बलोच जी रिपोर्ट मूजिब पखो यूनियन काउंसिल खैरपुर जूस में आज़ादी ताज हैसियत सां चूंड विढ़ंदड़ यूसी चेयरमैन उम्मीदवार सरफराज़ दीन इसरान ऐं ज़िले काउंसिल उम्मीदवार जहांगीर खान इसरान जनरल काउंसिलर उम्मीदवार पखो शहर गोट गोगवार ऐं गोट बटियों में अकबर अली चांडियो मुमताज़ चांडियो अब्दुल मनान मियों जे ॾिनल आजियाणियुनि में शिरकत कई। उन मौके ते चेयरमैन उम्मीदवार सरफराज़ दीन इसरान चयो त असांजे चूंडनि में हिसो वठण जो मक़सदु ग़रीब अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करणु ऐं बासिरनि जे ज़ुल्म खां निजात ॾियारणु आहे। ग़रीब अवाम खे तालीम सिहत पाणी रोड रस्तनि ऐं बिजली समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। वॾेरा ऐं भोतार हमेशह ग़रीब अवाम खां वंड वठी पोइ खेनि विसारे छॾींदा आहिनि। हिन चयो त हाणे अवाम सुजाग थी चुको आहे, तंहिं करे भोतारनि खे शिकस्त नसीब थींदी। असां ग़रीब अवाम जी वंडनि सां कामयाब थी यूसी खैरपुर जूस जे ग़रीब ऐं बेपोस्ट माण्हुनि जी बिना कंहिं फ़र्क़ जी ख़िदमत कंदासीं। हमेशह बिना कंहिं फ़र्क़ जे ग़रीब ऐं बेपोस्ट माण्हुनि जी भरपूर ख़िदमत कई आहे। ग़रीब अवाम जी ख़िदमत खे पंहिंजो फ़र्ज़ु सम्झो था। चूंडनि में कामयाब थी अवाम खे तालीम सिहत ऐं पाणी समेत ॿियूं बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। हिन चयो त 26 जून ते यूसी खैरपुर जूसो जो बाशऊर अवाम बोतल जे निशान ते ठप हणी असांखे कामयाब कंदो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगाम सिंध न्यूज़।